गिरोड़ी साहब तो अमर के जे अम्मा मां तोखे यादगिरो ॾियारायां हाँ बाॾियारा अम्मा तू 8 सालन जी हुई नाने जे घर में रहती हुई अञा तू बालिग़ कान थी हिकड़े ॾिहाड़े नाने साईं तोखे बकरियूं छोड़े ॾिनियूं तू झंग में बकरियूं बेठे चारियूं ओच तो मींहुं आयो आ हवा आई आ तूफान आयो आ का बकरी काॾे वई त का काॾे वई तू 8 साले जो ॿारड़ो ड्रिज में वठी भगी भजंदे भजंदे हिकड़ी खड्ड में वञी किरी वठी तो दाहूं कयूं तुंहिंजे रण खां पोइ हिकड़ो नौजवान घोड़े ते सवार हो अची तोखे खड्ड खां कढई खड्ड मां कढी घोड़े ते वेहारे ओ मुंहिंजी अम्मा तोखे नाने जे घर छॾे वयो यादगिरो अथी मां जो हाउ अबा 8 साल जी आहियां मूंखे चिट्टो यादगिरो आ गिरोड़ी साहब फरमाइनि था सुञातो हुई इन गिरोड़ी साहब फरमाइनि था अम्मा हो मां अब्दुर रहीम जो रूह हुयो रूह हुयो जो तो रूह त खुदा अगे ही पैदा करे छजा है ना उन रूह या शक्ल इख्तियार करे पांजे माउ जी मदद कईया हाणे अम्मा तू पाण फैसलो कर त मां तुंहिंजा हक़ लाथा या तो छजा हर के अल्लाह दे वलियन जी करामत निराली मलफूजा शरीफ में मोजा प्यारा दो हजरत पीर सही रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद फरमायो आ तवा पढ़ी ॾिसो मलफूजा शरीफ उन में लिखियो पियो आ पाण फरमाइनि था जरी मूंखे माइटनि खीर पे छॾायो 2.5 साले जे ॿारड़े खे खीर छॾाइबो आहे 2 साले जे ॿार खे खीर छॾाइबो आहे पाण फरमाइनि था मुंहिंजी अम्मा साइण पंहिंजे थणनि खे पंहिंजे बुबे मुबारक खे एरियो हणबो आहे त जे ॿार जे वात में वञे त कड़ो लॻेसि त छॾे ॾे एरियो हणी मूंखे जंहिंमहिल बुबो धारायो मां वात में विधो वठी मूं दाहूं जो कयूं त वठी घर वारा खिलिया हज़रत मोहम्मद राशिद फरमाए थो ख़ुदा जो कसम मूंखे यादि बीठो आहे अल्लाह दे वलियन जू करामतू हन त खुदा जो कसम औलिया अल्लाह जो वडो मकाम ओ गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सोहबती महबूब जा महबती महबूब जा से पिण महबूबा छा तो चवे महबती महबूब जा से पिण महबूबा यानी जेके मुझे महबूब पाक सा मोहब्बत करण वारा महबूब तो महबूबा पर महबूब जे सदके महबूब जा महबती भी महबूबा त मुझे हबीब सा जेके सोहबत करण वारा उहे छा असहाबी वरी जन असहाबन सा सोहबत कई उहे छा ताबई डाडे चो बुलंद आवाज़ सा हाणे हुजूर फरमाइनि था खैरुल कुरून करनी भलो ज़मानो मां मोहम्मद जो आ सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां पोइ मुंहिंजे सहाबन जो भलो ज़मानो आ सुम्मल लज़ीन यलूनहुम उन खां बाद में मुंहिंजे असहाबन जा सोहबती जेके ताबई हूंदा उन्हनि ताबइन जो ज़मानो भलो आ ओ मुस्लमान तोखे मां फ़ख्र सां ॿुधायां अॼु जे इमाम आज़म अबू हनीफे तू वरसी मल्हाए रहो आ जंहिंजी कॉन्फ्रेंस मल्हाए रहो आ सो मुंहिंजा प्यारा दोस्त ताबई सगोरो चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह ताबई आ छाहे अदा ॾाढे जो छाहे ताबई छाखे चइबो आ जेको असहाबन सगोरन जी सोहबत करे साबिता किताबन मां साबिता हिकड़े माना सवे किताब हन मोतबर किताब हन अज खां मुंहिंजा प्यारा दोस्त 8-900 साल 1000 साल जा पुराना किताब हन जंहिंजे अंदर लिखियो पियो आहे साबिती सां त इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैह मुहम्मद मुस्तफा जे यार हन असहाबन जो दीदार कयो घणा सहाबी 11 सहाबी 11 जेकॾहिं हिकिड़े सहाबी खे ॾिसे हा त ताबई थी वञे हा
समझो था या ना? जेकर हिकड़े सहाबी के दिसे हा तब ताबई थी वने हा जो त हिकड़े सहाबी जो दीदार करण भी ईमान सा आई अकीदे सा आई बालिग होजण जे सूरत में ताबई होजण जे ला काफिया। पर इमाम आजम रहमतुल्लाह अलैह के यो शरफ नसीबा जो मोहम्मद मुस्तफा जे 11 सहाबन जी सोबत कई थई। 11 सहाबन मां 8 सहाबन का हदीस सिखियो आ। घणन सहाबन का? इमाम बुखारी पांजी जगह ते मुहद्दिसा, इमाम मुस्लिम साईं पांजी जगह ते मुहद्दिसा, इमाम अबू दाऊद पांजी जगह ते मुहद्दिसा, इमाम तिरमिज़ी पांजी जगह ते मुहद्दिसा, इमाम इब्न माजा पांजी जगह ते मुहद्दिसा, मुंहिंजा प्यारा दोस्त मुअत्ता इमाम मालिक वारो इमाम मालिक पांजी जगह ते मुहद्दिसा। मुंहिंजा प्यारा भाउ इन्हनि जे मुहद्दिस हुजण में को शक न आहे, पर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जो उहो मक़ाम जोनी सभनी छहनी इमामन मां सियासत जे मुसन्निफन मां को बि ताबई कोने। इमाम अबू हनीफो इन्हन का भी अग में आ जै मोहम्मद मुस्तफा जे 8 असहाबन का हदीसूं बुधियूं आहिनि। इमाम बुखारी भी ताबई कोने, इमाम मुस्लिम भी ताबई कोने, इमाम तिरमिज़ी भी ताबई कोने, इब्न माजा वारो इमाम अबू दाऊद वारो वो भी ताबई कोने। खुदा पाक जो कसम आ यो शरफ हजरत इमाम आदम रहमतुल्लाह अलैह के। पर ॿिया जेके 3 इमाम आहिनि, इमाम शाफ़ई आ, इमाम मालिक आ, इमाम अहमद बिन हंबल आ, उहे 3 इमाम भी ताबई कोने के अबू हनीफो ताबई आ। यानी रसूलुल्लाह जे सहाबन सदोरन जो शागिर्दा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन का हुन हदीस याद कई आ। हाणे तू पाण फैसलो कर जेको रसूलुल्लाह जे शागिर्द जो शागिर्द हुजे उन जो को मट दुनिया में थींदो अदा। ॾाढे बुलंद आवाज़ सां ज़ोर सां वर्दी जो जेको रसूलुल्लाह जे शागिर्दन जो शागिर्द हुजे यानी सहाबा किराम जो शागिर्द इमाम आज़म अबू हनीफो रहमतुल्लाह ताला अलैह जो कुछ भी इमाम अबू हनीफो सिखियो आ सो मोहम्मद करीम जे असहाबन खां सिखियो आ। अॼुकल्ह को पाण खे तो चवे मां गैर मुक़ल्लिद आहियां, को तो चवे मां जमाअतुल मुस्लिमीन जो आहियां, को तो चवे मां फलाणो आहियां। ओ चाचा तू कहे उस्मानी डॉक्टर जो शागिर्द हूंदे, तू कहे बदियुद्दीन जो शागिर्द हूंदे, तू इब्न तैमिया जो शागिर्द हूंदे, तू कंहिंजो शागिर्द हूंदे, तू कंहिंजो शागिर्द हूंदे, उन्हनि जे मथां को एतबार कोन्हे को अबू हनीफे के शरफा जो मोहम्मद करीम जे सहाबा जो शागिर्द रसूलुल्लाह जे सहाबा किराम खां उन हदीसूं बुधियूं आहिनि। रुगो रसूलुल्लाह जे सहाबन खां दुरूद पर तो के भी ॻाल्हि ॿुधाए छॾिया। अब हाणे हथ खड़ो त दुआ घुरो बस था कयो न सलात अचे ही कान थी वो बस न कया त ॿियो छा कया। ॾाढे ॾाढे सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। या त ॻाल्हि तव्हांखे यादि थी वई न त इमाम आज़म जा 8 असहाबी उस्ताद घणा 11 जी ज़ियारत कई, 11 जी 8 खां हदीस पुछई, उन्हनि हुनखे हदीसूं ॿुधायूं। बाक़ी 3 असहाबी 8 खां पोइ 9 पोइ 10 पोइ 11 3 असहाबी सगोरा ज़ियारत हुननि जी कई, हुन जे सोहबत में बि रहियो पर उन्हनि खां हदीसूं कोन ॿुधाई। लेकिन जे इमाम आज़म पान ताबईया उन ज़माने में ॿिया बि ताबई हा जन नबी पाक जे असहाबन जी सोहबत कई आ। किताब लिखन था त 8 सहाबी इमाम आज़म जा उस्ताद हा ऐं ताबईन मझा 4000 ताबई इमाम आज़म जा उस्ताद हा।
घणा सही 4000 सब ताबई ताबई कहे थे बाजे के असहाबन जा शागिर्द हुजन चओ चओ केर ताबई माना असहाबन जा शागिर्द छो तो उन जमाने में रुगो अकेलो अबू हनीफो ताबई कोन हो ॿिया बि ताबई हा उहे 4000 ताबई हा इमाम आज़म हिकड़े पासे असहाबन खां हदीसूं वरतियूं ऐं शागिर्दी हुननि जी क़बूल कई ऐं ॿिए पासे 4000 ताबइन जी शागिर्दी क़बूल कई हाणे जा 4000 ताबई उस्ताद हुजन त जो मक़ाम केॾो हूंदो चओ सुभान अल्लाह जोर सा चो सुभान अल्लाह बेटा ऐसा फरमाइंदो आ भली जायूं माहिरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी दिन वेचारन ओ जागा अजाया कया हजरत इमाम आदम अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु वो मकाम जो मालिका जो ॼाईंदे ई ॼामा वॾो थियो त वॾो कमाल जो साहिबा पर अञा तालिब इल्म उन तालिब इल्मी जे ज़माने में हुन जा वाक़िया हैरत जहिड़ा मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़तो के इमाम साहब जे बचपन जो वाक़ियो ॿुधाए छॾिया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जी उम्र भी 8 सालन जी आ मदरसे में बाबे छॾियो आ पढ़ण वेंदो आ सुबुह जो किताबन जी भरी खणी थेलो किताबन जो पंहिंजे कुल्हे ते रखी मदरसे वेंदो आ सारो ॾिहाड़ो मदरसे में पढ़ी शाम जो वरी पंहिंजे घर मोटी ईंदो आ इमाम साहब जी जेका वालिदा माजिदा हुई तहज्जुद गुज़ार हुई कुरान जी हाफ़िज़ानी हुई नबी पाक जो हदीसूं उनके सवन जे तादाद में याद हूं वडी आबिदा ज़ाहिदा औरत आ बच्चे के सुबह जो नाश्तो कराए मदरसे मोकिलींदी आ शाम जो बच्चे जी मानी पचाए रखंदी आ इमाम आज़म सॼो ॾिहाड़ो मदरसे मां पढ़ी माउ जी ख़िदमत भी कंदो आ मानी भी खाईंदो आ रात गुज़रंदी आ सारी रात मुहम्मद जूं हदीसूं याद कंदो आ हिकड़े ॾिहाड़े इमाम साहब मदरसे खां मोटियो पियो अचे शाम जे टाइम ते त बगदाद जे शहर में पढ़ण वियो हो बे बगदाद शहर दी निशानी हज़रत सुल्तान बाहू बे बगदाद शहर दी निशानी उच्चियां लम्मियां चीरा तन मन मेरा पुरजे पुरजे जीवे लर्जी जीवे दर्जी दिया लीरा हो उना लीरा दी कफनी गल विच पाके अते रल सा संग फकीरा हो बगदाद शहर दे मैं टुकड़े मंगसा अते करसा मीरा मीरा हो ओ बगदाद जह शहर में इमाम आज़म का पोके 100 साल बाद में अब्दुल कादिर जीलानी तो अचे जीलानी के मनीदा हो रहा है मन जो जीलानी के न मनी दो ॾाढा दुखिया थींदो जन न मञो आ तनख़्वाह पुछो खट खोट लगी पई आ समझो दाल है न सचल सरमस्त सूफी जो रहमतुल्लाह अलैह
फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मीरा नमुग दे जंज टुटन जंजीरा। पीर पीरा मुर्शिद मीरा नमुग दे जंज टुटन जंजीरा। कामिल मुर्शिद कर दिया यार दी घड़ोली भर दिया भर दी तह दिल भर दिया। क्यों सुभान अल्लाह। यारा को जो नहीं मनेंदा वाह सूफी सज्जन साईं। यारा को जो नहीं मनेंदा मुफलिस दे मफऊल रहेदा। चवे तो जेको मुझे मुहम्मद जे यारन के नथो मने तमे बए बहुंदा। घणा आए बहुदस जेको रसूलुल्लाह जे यारन के जमजे तमे बए बहुंदा। हिकड़ो सुन्यो हिकड़ो ॿियो वरी 5 मिंट पोइते। हाँ या न हिकड़ा अथवा असहाबन जा दुश्मन जेके 5 मिंट पोइते। हिकड़ा वरी वलियन जा दुश्मन उहे वरी 15 मिंट पोइते। समझो था ना सही। सचल से फरमाए तो यारा को जो नहीं मनेदा मुफलिस दे मफऊल रहेदा। तरकुत ना को कर दिया यार दी घड़ोली भर दिया भर दी तह दिल भर दिया। तो सुभान अल्लाह। अल्लाह ताला शल कहा असांखे पीरान पीर जो सहाबा किराम जो अदब नसीब फरमाए। औलिया अल्लाह जे रस्ते ते खुदा हलने तौफीक अता फरमाए। बगदाद जो शहरा जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। इमाम आजम मदरसे में पढ़ियो घर पियो वञे। उन ज़माने में अब्बासी खलीफो हो साईं। कंहिंजी हुकूमत ही अब्बासी खलीफो आ उन जी हुकूमत आ। ईसाई हिकड़े बादशाह अब्बासी खलीफे मुसलमान ॾे 3 सवाल लिखी मोकिलिया। ऐ बादशाह तू पांजे मौलविन के चो तो जवाब ॾियन। जे जवाब मिलंदा त अकुल सां मञींदुसि पर क़ुरान सां न हदीस सां न। छो त मां ईसाई आहियां मुंहिंजो क़ुरान सां वास्तो न आहे हदीस सां वास्तो न आहे। अकुल सां मूंखे सम्झाए अकुल सां मूंखे ॿुधाए अकुल तव्हांजो असांखे वाज़ो करे ॿुधाए। इन 3 सवालनि जा जवाब आलिम ॿुधाइनि। जे जवाब मिलिया त ठीकु आहे जे जवाब न मिलिया त पोइ 2 शर्त हल। या त असां ईसाइन जी ढल भरियो या वरी जंग कयो। वॾी ॻाल्हि आहे जागो था निंड अथव जागो था न। सवाल घणा ॿुधो जवाब छा सां खपे अकुल सां क़ुरान सां न हदीस सां न। जो ईसाई आ कोन थो मञे। बादशाह हर से न को जंग करे सके न को ईसाइन के ढल ॾेई सके। मोलन के घुराए चो मौलवियो राज मोलन जा गर्चा ओ एलची जेको सवाल खणी आयो ओ भी कुर्सी रखी अची वेठो। बादशाह भी वेठो वजीर भी वेठा ये मुअज़्ज़िज़न जी स्टेज ठही आलिम भी वेठा बी खल्क जी हजारन जे तादाद में वेठी। सुबह का शाम ताईं मौलविन मथो हयो पर ईसाई मने कोन। का न का इड़ती फिरती ॾियो वेठो आ। मौलवी तारा घणो क़ुरान हदीस दलील दलाल जन पर जवाब ठहे छो तो क़ुरान मने कोन पियो। सवाल ॿुधो पारो पारो सवाल ही आ त अल्लाह का अग में छा हुयो। चओ चओ अल्लाह का अग में एक सवाल। ॿियो सवाल हुआ त अल्लाह जो मुंह मुबारक काॾे आ। टियों
टियों साल हो एलची थो करे ईसाई तो अल्लाह पाक हाणे हाणे छा थो करे ईसाई जो तो इन में बुझाईंदो सान जरूर चवंदा अलाह सिज थो लाहे त मां चवंदो मां खुदा मींहुं बि वसाईंदो आहे चवंदो सास अलाह मींहुं थो वसाए चवंदो सास अलाह हवा बि घुलाईंदो आहे चवंदो हवा थो घुलाए चवंदो मां अलाह मारींदो बि आहे केतिरा कम ॿुधाईंदो रूई ज़मीन में किरोड़े कम कादर जा कहिड़ो कहिड़ो ॿुधाईंदो मुझाईंदो सान न को ॾसे सघंदा न को पूरा पवंदा या जंग कंदा या डंडो ॾींदा हाणे आलिम सुबुह खां शाम ताईं मथो पिया हणन कंहिं को न ॿुधायो इमाम आज़म मदरसे मां किताब खयो 8 साले जो ॾींगरड़ो आहे उहो बची भर में बीठो आहे ॾिठई त बादशाह खां बि पघर थो वहे मौलविन जा बि बूथ लथा पिया हल ईसाईया सो कर कढियो वेठो आहे इमाम आज़म फरमाए थो नंढड़ो ॿारड़ो आहे छा ॻाल्हि आहे चवनि था ही ॻाल्हि आहे इमाम साहब फरमाए थो बादशाह खे चओ जे मोकल जो त मां थो जवाब ॾियां या रसूल अल्लाह यार भली जायूं माहिरूं संदियूं सालिहल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वेचार ओ जागा अजाया कया ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नंढे वॾे ते कोन्हे को ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फज़्लिल अज़ीम रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां रब जी मेहरबानी आहे न को नंढे ते आहे न को वॾे ते आहे न को घणे इल्म पढ़ण ते आहे न को थोरे ते आहे जंहिं ते रब राज़ी थी पवंदो आहे त ॼाईंदे ई ॼाम हूंदो आहे माउ जे पेटां ईंदो आहे त पढ़ियो ईंदो आहे माउ जे पेटां ईंदो आहे त ख़ल्क़ खे थी पढ़ाईंदो आहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजनि बाननि खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मां तोखे ॿुधाए छॾियां इहा मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत काजी सुन्नत मदीने वारे साईं जी मदीने वारे साईं जो ये करे ॾेखारियो त उन जा उम्मती भी करे ॾेखारींदा ॻाल्हि यादि अची वई आहे सोणे हबीब जी ॿुधाया पोइ अॻिते हलूं था अॼु सिज खुटे या बिज खुटे लाड़काणे वारो मस मसद वारो ॾींदा हो वरी साईं ॿी तारीख़ रखियो वेठो आहे शायद इश्तिहार में छपजी 27 तारीख काथे दोदाई रोड इंदो वायदो कयो साईं मौलाना बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस डाहरी भी इंदो हाणे अॼु जेतिरा आहियो न इहो वाइदो कयो त आइंदा उन दोदाई रोड ते ॿ वधीक ॿिया बि आणींदासीं माना अॼोके जलसे खां टीना हा या न जेतिरा आहियो तेतिरा त जो पर ॿ संगती ॿिया बि वठो जो त टीना थी वञो त भेज पागारा थी वञे हा न सही इंशाअल्लाह ताला वा कॉन्फ्रेंस वरी केड़ी है या इमाम आजम कॉन्फ्रेंस वो वरिया या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दम दस्तगी हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो 8वीं पीढ़ी में ॾाढो काई पीढ़ी ॾाढे त चओ जोर सां त चओ सरकार जे वालिद जो नालो अब्दुल्ला नबी करीम जे ॾाॾे जो नालो अब्दुल मुत्तलिब जे बाबे जो नालो अब्दुल मनाफ जे बाबे जो नालो हाशिम अहिड़े तरीक़े सां 8वीं पीढ़ीअ में नबी पाक जो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे नज़ार छा नालो
नज़ारो, नूनो जे अल्फ रे, नज़ारो। मदीने मक्के पाक में हिकिड़े ॾिहाड़े दावत कई, 100 उठ कुठई। मक्के वारनि खे चई खाओ भी खणो भी। मक्के वारनि ॾाढो गोश्त खाधो, खयूं ठव कयूं। शाम जे टाइम ते मक्के वारा आया, ओ नज़ारा 100 उठ कोठा थी। अज मक्के वारनि जी तारीख़ टोड़े छॾई, एतिरी कंहिं अॼु ताईं ख़ैरात कान कई आ। पर ॿुधाए त सही कहिड़ी ख़ुशीअ में ख़ैरात कई थी। असांखे ज़ाहिर में त ॾिसण में न को पुट ॼाओ थी, न को बाग ख़रीद कया थी, न का जंग खटी थी। हेॾी वॾी ख़ैरात जो 100 उठ कोठा थी ॻाल्हि कहिड़ी आहे? नज़ार तो जे ॻाल्हि ही आ, बैतुल्लाह जो तवाफ करण वयोसि, हमेशा वेंदो हुउसि। पोइ असां सभु अरब पुराणे ज़माने खां पढ़ंदा आहियूं, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। या पुराणी लब्बैक इब्राहिम जे दौर खां हलंदी थी अचे पई। मां अॼु वियो हुउसि मक्के पाक में, काबतुल्लाह जो तवाफ पियो कया। तवाफ कंदे कंदे लब्बैक जो पढ़म, त लब्बैक सां गॾो गॾु मुंहिंजे पुठनि मां बि लब्बैक जो आवाज़ पियो अचे। ओहे त पुठनि मजा ॿिन्ही फणनि जे विच रुगो लब्बैक जो आवाज़ कोन हो, इन्ही पुठनि मां हिकिड़ी नूर जी लाट निकिती जेका अर्श खां मथे हली। हैरान थी उस तवाफ पूरो करे, पांजी इबादत पूरी करे, रब जे दरगाह में सिर सजदे में रखुम। ओ मौला ये त नई गाल आ, नओ नमूनो आ। अज ताईं मां लब्बैक जो आवाज पुठन मां कोन ॿुधो आ। यो कंहिंजो आवाज आ, अल्लाह वटा इल्हाम थियो। ओ नज़ार तुझे पुठिया मां मोहम्मद जान ईंदो, अयो मोहम्मद मीरा जेको तुझे पुठिया में बि लब्बैक तो पढ़ई पियो। हज़रत नज़ार थो चवे, मुझो मोहम्मद करीम अल्लाह जो नबी मुझे खानदान मां ईंदो। मां मोहम्मद जे ॼमण खां अॻे मुस्तफ़ा जो मीलाद थो मल्हाया। नबी जे मीलाद जे ख़ुशीअ में 100 उठ थो कुर्बान कया। ओ मके वारा खाओ पियो ऐश कयो, मूंखे फ़ख़्र जो मां मोहम्मद मिठे जो ॾाढो आहियां। अल्लाहु अकबर या रसूल सलात हबीब दे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुजादा मालूम छो जवान अञा आयो ही कोन्हे को, पर अॻे ही ॾाॾनि जे पुठिया में लब्बैक पियो पढ़े। हाँ न सही, या मुझे हबीब जी सुन्नत जो, हबीब जे उम्मत जा वली आलिम गौस कुतुब नंढड़ा हूंदा त मुस्तफा वारी सुन्नत पूरी करे जहान खे फैज़ ॾींदा। इमाम आज़म छा चयो त मूंखे मोकिले ॾियो त मां थो जवाब। ॻाल्हि यादि आ विसरी वई। हाणे से सुबुह खां शाम ताईं जो मसइलो हल न थियो। बादशाह बुवैल में मौलवी चढ़ा बि खुशकियूं चढ़ियूं। हाणे नंढड़े ॿार चयो त मसइलो मां थो हल कया। सभु कंहिंजो यार मन जान छुटे। छा चयो? वठी जो नंढे साम्हूं अची बीठो आ। बादशाह कुर्सी ते वेठो आ, ईसाई भी कुर्सी ते वेठो आ, वजीर भी कुर्सियुनि ते वेठा, ॿी ख़ल्क़ हेठि वेठी आ। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह गुलाब जे गुल जहिड़ो आ, साम्हूं अची बीठो आ। अब्बा तूं जवाब ॾींदे? फरमाइनि था इंशाअल्लाह ताला जवाब ॾींदुसि, पर शर्त मुंहिंजो आ, जवाब मां ॾींदुसि न ईसाई खे कलमो भरणो पवंदो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
ला इलाहा इल्ला आगे कुछ भी कोने जेको हकीकत में हिकु आहे तंहिंखां बि आगे कुछ कोने। या रसूल अल्लाह हक चार या कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। खुदा अहद चो खुदा पंहिंजी ज़ात में अहद पंहिंजे सिफ़ात में वाहिद अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात एड़ो अहद जो गाना टो कोन्हे। अल्लाह ताला जे ला चई ओ ईसाई तू तो चवी अल्लाह का अग में चाहे जेको अंगन में हिकु आहे उन खां अग में कुछ कोन्हे जेको हकीकत में हिकु आहे तंहिंखां बि अग में कुछ कोन्हे। नारा लगी माण्हुनि इमाम आज़म खे कुल्हे ते खई करे अबाद लायो मुखे लायो त जो कम लाया जवाब ॾियां से कलमो भराया से कुल्हे खां लथो आहे हेठि आयो आहे। अब ॿियो सवाल कर हाणे जी ॾकणी वरितसि सना भाए मसप वया वासी गन जा जनिय जी झड़प हाथी हथा नचरे जेड़ो तेड़ो जवान कोने जंहिंजे लाइ मदीने वारो मीर चई वियो आहे त सिराज उम्मती अबू हनीफा मुंहिंजे उम्मत जो ॾियो इमाम आज़म अबू हनीफो अचे वतो जंहिंजे लाइ मदीने वारो साईं ख़ुशख़बरी ॾेई वञे। अब जहिड़ो तेड़ो हूंदो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। ॿियो सवाल कर हाणे साईं ईसाईअ खे ख़ुशकी चढ़ी वई। ॿियो सवाल अल्लाह जो रुख काॾे अल्लाह जो मुंहुं काॾे। इमाम आज़म फरमाइनि था जवाब पो ॾींदुसि पहिरीं मेणबती खणी अचो। मेणबती खणी आया चई हिन खे ॿारियो जंहिंमहिल मेणबती ॿरी आहे तंहिंमहिल इमाम साहब फरमाइनि था ईसाई मूंखे ॿुधाए न मेणबतीअ जो मुंहुं काॾे आहे। चवे थो हे नूर आहे रोशनी आहे हिन जो काॾे बि मुंहुं मुक़ररु कोन कबो जाॾे काॾे आहे छो त रोशनी जाॾे काॾे हूंदी आहे। इमाम साहब फरमाइनि था हीअ मेण मां ठही आहे धागे मां ठही आहे माचीस सां ॿरी आहे धागो न हुजे त कुझु न अचे मेण न हुजे त कुझु न अचे इन जो मुंहुं जाॾे काॾे आहे जेको अल्लाह नूरु समावात वल अर्ज़ जेको रब करीम आसमाननि ज़मीननि जो हक़ीक़ी नूर आहे तुंहिंजी बत्तीअ जो मुंहुं जाॾे काॾे आहे त ऐनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह जाॾे बि तवज्जो कयो त ओॾे तव्हांखे अल्लाह जो तवज्जो नज़र इंदो। तंहिंजे करे ईअं नथो चई सघे त ओलह आया ओभर आहे ॾखिण आया उत्तर आहे हेॾे आहे न छो त नूर जाॾे काॾे हूंदो आहे। ईसाईअ जी रहंदी खंदी खत बि धोपी वई। बाक़ी हिकिड़ो सवाल इमाम साहब समा से को सवाल कर कि अल्लाह हाणे छा थो करे। इमाम साहब फरमाया पढ़े जो नौकर कोन आहियां कानून आहे जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे जेको ॿुधंदो आहे सो हेठि वेहंदो आहे मूंखे कुर्सीअ ते वेहार बस सुवाल तोखे सही ॾिना अथमि टियों तॾहिं रसीदुसि जॾहिं कुर्सीअ ते वेहंदुसि तूं हेठि थी वेहो मां मथे वेहा सुवाल कर त जवाब ॾियां मन खणी ड्रूहे लाथुसि जिंदाबाद बादशाह बचो सच थो चवे जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सी ते वेहंदो आहे ॿुधण वारा हेठि वेहंदा न भाई हेठि लहो हाणे से मजबूर थी लथो हेठि वेठो जे सवाल कर कि हाणे अल्लाह छा थो करे। इमाम आज़म फरमाइनि था हाणे अल्लाह किरोड़े कम थो करे पर हिकिड़ो कम इहो कयो अथई जो तोखे कुर्सी तो लाहे मूंखे कुर्सी ते वेहारियो अथई। जिंदाबाद
ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ए भली जायूं माहिरूं सदियूं साल हल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी दिल वेचारनि ओ जागा अजाया कया। जमर इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह उन जा टई जवाब ॿुधाया। ईसाई तो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के पतो पइजियो त मदीने वारे साईं जंहिंजे लाइ चयो हो सिराज उम्मती मुंहिंजे उम्मत जो ॾियो या का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान ही बल्कि सची ॻाल्हि छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ॻाल्हि सची थींदी। कुरान तो चे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजो हबीब पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे बल्कि मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा उतॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं रब जो वही ईंदो आहे। आओ या न मुंहिंजे महबूब जी ज़ुबान वही तर्जुमान खुदा जे ज़ात बाबरका जो हबीब गुफ्तगू तरह कंदो आहे जॾहिं जिब्रील ईंदो आहे यानी अल्लाह जे चवण सां महबूब जी ज़ुबान कुन फयकून। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा सोना नबी जी ज़ुबान तो कुन फयकून आहे पर अल्लाह वारनि जी ज़ुबान तो कुन फयकून हूंदी आहे। साईं क़िबला मशहूरनि वारा अल्लाह ताला हुननि जे मज़ार ते रहमतूं नाज़िल फरमाए। उन्हनि जी मुंहं ते हिकिड़ी तक़रीर आहे ठटे में तक़रीर कई अथनि। मुंहिंजा प्यारा दोस्त उन में हिकिड़ो पाण लतीफ़ो ॿुधायो अथनि। लतीफ़े जो लतीफ़ो बि आहे, हक़ीक़त जी हक़ीक़त बि आहे। पाण फरमायो था त वतायो फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह दरवेश हो। तव्हांखे ॿुधायां माण्हू चवंदा त वाणियो हो, वाणियो असुल में हुयो पर पोइ वरी मुस्लमान थियो। असल में छा हो त टंडे अलहयार जे भरमा हज़रत गौसल आलमीन मुल्तान वारो बुजुर्ग अची लंघियो। हे वाणियो हो कोहर पे विकई चणन जा चणा झोलीअ में झलियो छोला। तव्हांजे मुल्क में छोला घणा थींदा? ये छोला पे विकई गौसल आलमीन अची वण जे हेठां वेठा जमात समोरी समेत मंझंदि ही ॾींहुं त पियो। बुजुर्ग फरमायो त ॿीं ठरे त अॻिते वञो। जमात खे लगी बुख। हे वाणियो बीठो हो वतायो फ़कीरन चो फ़कीर असांखे ये चणा तॾे तोखे ॾोकड़ ॾियूं। तक़रीबन को 2-3 किला चणन जा हुआ। फ़कीर अॻिते वधी फ़कीरन खे जो निहारे वरी गौसल आलमीन ने निहारे त हिन जे दिल में धक लॻो है जहिड़ो तहिड़ो जवान नाहे। मिटाई फरमाइंदा रहा अथई रात सुबह भी दई साबरी कज को का पड़ी उलमा रूह रजदो रजो हणे पेर तनिया जा पुजो मतास की सनासन ले। वतायो फ़कीर वा जेका झोली आ फ़कीरन में विरहाए ॾिनी आ। हज़रत गौसल आलमीन सॾु कयो आ फ़कीरन जा पैसा घणा चओ त मां तोखे ॾोकड़ ॾियां तो मुंहिंजे जमात खे छोला खाराया आहिनि। वतायो फ़कीर थो चए कुर्बान वञा झोली क़बूल पवे। छा थिए? कहिड़ी झोली? छोलनि वारी। निंड अची वई जागो था फ़कीर खे चढ़ा विराए ॾिनई न। गौसल आलमीन फरमायो अबा बे ख़बर पैसा घणा त फ़कीर थो चए कि विलाया झोली क़बूल पवे पैसा कोन खपनि। हज़रत गौसल आलमीन जो रहमत जो दरिया जोश में आयो। ओ फ़कीर तुंहिंजी झोली क़बूल आ तूं असांजे झोलीअ में आहे। फ़कीर थो चवे ला इलाहा ला इलाहा
मुहम्मदुर रसूलुल्लाह वो मुसलमान थियो पर हिंदू चवंदा हा त असां जो मुसलमान चवंदा हा मुसलमान थियो आखिर हुन जो 100 वरियो पूरो थियो वतायो फ़कीर जमल मरण घड़ी ते आयो तमल बुजुर्ग जा पोया पसा हुजन हिन जा हथ ठायूं पेर ठायूं अखियूं ठायूं वात जूं ॼाड़ियूं ॿधूं बुजुर्ग जो दम परवार थियो जमल मरी वियो त हिंदुनि जी हुकूमत आ हिंदू चवनि पिया सारींदासे मुसलमान चवनि जनाज़ो पढ़ी पूरींदासे हिंदुनि जो ज़ोर आ हिंदू पंहिंजा हाकिम वठी आया मुसलमान प्या मरदासे पर वतायो मुसलमान आन के दफन कंदासे झेड़ो जमल शुरू छो वतायो फकीर पयो आ जमल लठबाजी शुरू थियण वारी आ फकीर उथी वेही रहियो अबा विढ़ो न असां हिते मरदासे ई कोन उते मरदासे जाते झेड़ो ई कोन हूंदो फकीर मरदा न फकीर जेरा जेरा हाओ या न फकीर इनमें मुल्लुड़न के खबर कान था न भागन के इनके अकुली कोन थव इनके समझई काने का खत्म अल्लाह अला कुलूबिहिम वाला समहिम वाला अबसारहिम गशावा रब जे जातन जे अखन ते दिलन ते मोहरू हणी छजुन खुदा जो कसम आत्मा तो के अज भी अल्लाह जा वली कब्र में हुकूमत में था खुदा जा बाना कब्र में तो बादशाही बैठा रुबो असा का पर्दे में हिजाब में हला व्याहन अला इन औलिया अल्लाह हे मुत्तफका फैसलो उलमा इस्लाम जो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतक़िलून मिन दारन इला दारन उखरा अल्लाह जा वली मरदाना हिकड़ो घर छड़े बे घर दे विंदा ओ मुजाहिदा सच बुधाया या कूड़ बुधाया सच बुधो हजरत खलीफो मोहम्मद हुसैन महस हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो खलीफो दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो खलीफे मोहम्मद हुसैन जवानी में गुजारे वियो तेरी जवानी में गुजारे वियो उनके दफन करे आया खलीफो साहब दफन थे खां पोइ रात जो टाइम थियो पंहिंजे घर वारी वटि आयो घर वारी खे चए कंहिंसां ॻाल्हि न कजां रोज़ानो ईंदुसि तूं वटि कंहिंसां ॻाल्हि न कजां ऐं ॻह बि न लाहिजां सूअ कबी आहे उन जे लाइ जेको मरी वञे मां मोहम्मद हुसैन जहिड़ो आहियां मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मलफूज़ा शरीफ पढ़ हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह कामिल वली लिखियो आहे तो खलीफो साहब काफी दिहाड़ा पांजे घर वारी वटि ईंदो हो कचहरी कंदो हो माई सगोरी गह बि कोन लाथा कपड़ा बि कोन मटाया ससु जेका ही ससु खलीफे साहब जी अम्मा उहा पंहिंजे नुंहुं खे थी चवे त जवान जमान तो जो मुड़स मरी वियो आहे तोखे सूअ करणी कान थी अचे तो गह बि कोन लाथा तू जो मुड़स मरी वियो माई राज़ खे लिकाए पई चई त खबरदार कंहिंखे न ॿुधाइजां पर जमल ससु हुनखे तंग कयो चाची तंग न कर रात फलानी जाए ते वेह जा तोखे मज़ो थी ॾेखारियां रात थी आ जे घर वारी जे घर में आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जो मां जी नजर पई त मां को दाह निकरी वई खलीफो साहब तो चवे ओ ज़ाल तो राज़ मुझो ज़ाहिर कयो आ न करे हाथ सदाई अचाए हां अॼु खां पोइ कोन ईंदो इहा थी सची ॻाल्हि पर हाणे सुभाणे तव्हांजा लाड़काणे वारा लुंडन खाधा पिटियल मुल्ला चवंदा साईं कूड़ छा चवंदा कूड़ अरे जेकॾहिं कूड़ आता तो तोखे अशरफ अली जो हवालो ॿुधाया अशरफ अली थानवी जो लिखे मुंहिंजो मामो हो वो मरी वियो मरी वञण खां बाद में कई महीना मुंहिंजे मामी वटि ईंदो हो पोइ मुंहिंजी नानी हुनखे ॾिसी वरितो उन खां पोइ फ़क़ीर जो अचणु बंदि थी वेंदो छो त ख़ुदा जा वली बि अची सघनि था पिया जो कूड़ आहे त पंहिंजे थानवी खे कूड़ो चओ जे तो वटि अंधा किताब कोन्हे हली आ त मां दांगी बि घुमायां किताब बि ॾेखारियां चो अल्लाह जा वली जोड़ा ॾाढे चो अल्लाह जा वली
जोराहन त अल्लाह जा वली जी चौंदाल ते थींदान वतायो फकीर बेड़ी ते पियो चढ़े जागो था ओ साईं मशरन वारे जी गाल में बुधाई साईं जन फरमायो आ त फकीर जो बेड़ी में बीठो त मीर पहर चो अला तोहार छा चई मुहाणा वेचारा कंदड़ अला तोहार फकीर जो झल 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 माला चई छो जे घरड़ घावो जो नालो वरतो थी या बेड़ो बुडंदो मां न तरंदुस अरे फकीर रोज असा अला तोहार कंदा हूं बेड़ो हलंदो आ जे न न न न मांखे ला मीर भगतो जी बि फकीर लही पियो बजना ॿिया बि फकीर सां लही पिया बेड़ी हली वो अल्लाह जे वली चयो न त बेड़ी बुडंदी छा चयो बेड़ी तो खुदा वारे जी ज़ुबान कुन फयकूला साईं फरमायो आ बेड़ी जमल सीर में वई तमल चक्कर काटे बेड़ी गड़प थी बेड़ी बुडी वई फकीर चो ॾिठो मां कोन चयो हते बेड़ी बुडंदी हाणे जेके बजना फकीर सां जे अचो मूंसां गॾिजी हलो ॿिन्हीअ खे बाह खां वरतई हुन खे चई तूं बि चओ वतायो 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 ॿिए खे चई तूं बि चओ वतायो वतायो ॿई वतायो वतायो कंदा हलो विच में आया पाणी गोॾे खां चढ़े कोन ॿिन्ही चयो फकीर छा थो चवे असां जो ॿुधऊं त फकीर पियो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन बिन्ही ते फकीर तो अलाह अलाह करे असा छो था वतायो वतायो कयो असा अलाह अलाह कयो फकीर भी अलाह अलाह में मशरूफ आ हुनन भी ला इलाह शुरू को तो बुडण लगा फकीर सोचे पुगा वताए तई कोन हो अगे ही था अलाह तई पहुंचो पहरे वताए तई पहुंचो तो वतायो तवा के अलाह तई पुजाए छडींदो सुबाने तवा के चौदासी अब्दुल रहीम हणी छड़ी अल्लाह अल्लाह वारो बुडो वताए वताए वारो तरियो मुखौ न पुछो पुछो अशरफ अली थानवी खा अशरफ अली तो लिखे एकड़ो धोबी आ जेको पीरान पीर जा कबड़ा धोंदो आ जमल मरी थो वने हुन के कब्र में लाठो थम मलाक पुछन था मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक तो जो रब केड़ो तो जो नबी केड़ो तो जो दीन केड़ो अशरफ अली पियो चवे ओ धोबी पियो चवे ओ मलाइको मुखे खबर कान्हे मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया मां के रहा गौसल आजम जो मलाइकन अर्ज को मौला अजीब बान हुआ पुछो था रब केड़ो थी पुछो था नबी केड़ो थी पुछो था दीन केड़ो थी चवे तो अब्दुल कादर जीलानी जो धोबी आया छा कयो रब जे ज़ात फरमायो अब्दुल कादर मुखे सुञातो आ जेको मुझे सुञाणंदड़ अब्दुल कादर के सुञाणंदो उन ता भी पुछाणो अशरफ अली हो वाक्यो लिखे तो अल्लाह वाले हो जाओ अल्लाह चो अल्लाह अल्लाह वाले हो जाओ अगर अल्लाह वाले नहीं होते तो अल्लाह वालों के वाले हो जाओ जे तो याद अल्लाह वारो थी जे अल्लाह वारो न थो थी तो अल्लाह वारन जो वारो थी यानी अल्लाह वारन जो गुलाम थी देखार जे धोबी पीरान पीर खे सुञातो खुदा हुन जी इबादत कबूल फरमाए छडिया हाणे जे मुंहिंजा प्यारा भा धोबी पीरान पीर जे नाले सां छुटी थो वञे त अल्लाह जे वलियन जे नाले सां ॿिया बि तरी सघनि था मां हवालो तरी तो ॾियां त सुभाणे इतराज़ करे त ॻिची में त पवेस न जे अब्दुल रहीम शिरक कयो आहे त वॾो मुशरिक आहे अशरफ अली थानवी जेको लिखे थो पियो हाणे तूं सलात पढ़े इमाम आज़म जी ॻाल्हि बि तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम बाबा थका त न आहियो न हलंदा हो न ॿुधो तवज्जो कयो इमाम साहब जे फरासत अकुल समझ जी गाल ॾिसो इमाम साहब जे ज़माने में
ज़ाल ऐं मुड़स गॾु वेठा तवज्जो आहे ॿुधो ज़ाल मुड़स घर में वेठा न्यापो खणी हिकिड़ो माण्हू आयो माई खे चई कि ॻाल्हि ॿुधी थी तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे तुंहिंजो पीउ सख़्तु बीमार आहे सकरात में मरण ते माईअ जो ॿुधो अबो बीमार आहे टप ॾेई बुरको वञी खई मुड़स चयो काॾे जे अबो बीमार आहे अबे जे घर थी वञा मुड़स चयो जे पीउ जे घर वञे त तलाक थी छा चईसि पीउ जे घर वञे त कावड़ी लोड़ी अॼुकल्ह असां बोल वञण फतवाऊं ईंदियूं आहिनि साईं फलाणे कावड़ में तलाक ॾिनी आहे अबा ख़ुशीअ में तलाक ईंदी आहे ॾाढे ॻाल्हायो ज़ाल मुड़स ख़ुशि हुजनि तलाक ईंदी हे मिड़ई बोल वञ खे बेवकूफ़ न सही तलाक आहे पर कावड़ में तलाक ईंदी कावड़ में जॾहिं ज़ाल मुड़स न ठहंदा हाओ न सही पोइ त तलाक ॾींदा न पोइ बहाना छो बणाईंदा मिड़ई चओ था त आहे त हराम पर मुले खां हलाल करायो कंहिंखो हिलाल करायो मुलो मिड़े हिलाल करे ॾे त अल्लाह बल्ला बर गर्दन मुला सुभाणे क़यामत में मुलो पादर खाए त मोला न आओ कई असां त कान कई अटकलू न कयो मौलवी भी समझन था त हजे ॻाल्हि खे बाबा कावड़ में ही त तलाक ईंदी आहे न सही हुन बि छा चयो जे पीउ जे घर वई त ॾाढे चयो पीउ जे घर वई त चो कंहिंजे घर वई पीउ जे घर वई त तलाक माई वेही मजबूर थी वेही रही अध कलाक गुज़रियो ॿियो माण्हू दौड़ंदो माई मुड़स तो पीउ तो वारो मरी अगारो छा हो बीमार मुड़स धमकी ॾींदी तलाक वेही रही जो ॿुधई त अबो मरी वियो त मन माई वेठी भगी सिधी पीउ जे घर वई पीउ जे लाश ते शरीक थी ॿ टे ॾियारा गुज़रिया फतवा मोलवन वटाई मुलन फतवा ॾिनी कहिड़ी त माई हराम तलाक पइजी वई पीउ जे घर वई न समझो था लाड़के वारा समझदार आयो था त वॾा होशियार माण्हू आयो समझो था पीउ जे घर वई हाओ तलाक पइजी वई हुन मौलवी सबन फतवानी वडी कागल की बाबा माई के तलाक इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह के खबर पई इमाम साहब फरमान था मां वट चो तलाक कान्हे तलाक कान्हे माण्हू बिगड़ी पिया मौलवी बिगड़ी पिया छा थो इमाम साहब चवे वफ़द करे आया छा था चओ शर्त आहे मुड़स जे थो चवे पीउ जे घर वेंदी तलाक पइजी वेंदी हाणे माई पीउ जे घर वई आहे तलाक पइजी वई इमाम साहब फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो पहिरीं जमल हुनखे ॿुधायो त पीउ बीमार आहे हुनखे मुड़स चयो पीउ जे घर वेंदी त तोखे तलाक आहे उन महिल वई के न उन महिल कान वई का महिल वई जमल पीउ मरी वियो इमाम साहब फरमान था पीउ मरी वियो त पीउ जो घर में वास्तो कोन्हे को हाणे पीउ जी धी आहे ओ खुद धीउ जो भी घर आहे माई पंहिंजे घर वई आहे पीउ जे घर कान वई जेका पंहिंजे घर वेंदी तलाक कान पवंदी जिंदाबाद इहो मसइलो समझ में आयो ना मुंहिंजो घर एसी ताईं मुंहिंजो घर आहे जेसी ताईं मां जेरो आहियां मुझो घर ऐसी तई मुझो आज ऐसी तई मां जेरो आया पर जे मां मरी वञा त मुझे पुटन जो मुझे धीउन जो आओ न सही इमाम साहब फरमान था जमल बीमारी जो बुधई तमल कान वई वेही रही जमल पीउ जे मौत जो बुधई तमल वईया पीउ मरियो हाणे पीउ जी मिल्कियत आहे कान का पीउ जे मिल्कियत में पुट भी वारसा धीउ भी वारसा उहा माई पंहिंजे घर वईया पीउ जे घर कान वईया त तलाक कान पई सबन मौलवन चो हाओ सही असा गलती ते वाकई तो इमाम आज़म वडे का वडो इमाम आज़म ओ मुसलमानो असा जो रसूल भी आज़म असा जो इमाम भी आज़म असा जो गौसल भी आज़म
असा के खुदा ताला सब अजमत नसीब कयो गौसल आजम पीरान पीर वो भी असा जो गौसे आजम असा जो इमाम आजम अबू हनीफो वो भी आजम एड़े तरीके से असा जो रसूल करीम वो भी असा जो रसूल आजम खुदा ताला जे जात बरकत असा के प्यारो प्यारो इमाम नसीब कयो तो के भी हिकड़ी इमाम साहब जी गाल बुधाया दरूद पढ़ंदो ईमान ताजो कंदो अल अब आप ॿुधंदो न सुभान अल्लाह इमाम साहब जो मुझे दिमाग में एतिरियूं ॻाल्हियूं अची वियूं हज़ारनि जे तादाद में इहे घणे सम्झो त ॻाल्हियूं चवनि पियूं त मूंखे ॿुधाए वो पंहिंजे मूंखे ॿुधाए वो जे मूंखे ॿुधाए कहिड़ी कहिड़ी तोखे ॿुधाए हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हिकिड़े शख़्स कसम खयो छा खई अदा जेकॾहिं मां एड़ी इबादत कया जो उन इबादत में रूह जमीन ते मासा को भी भाई वार न होजे एड़ी इबादत जो रूह जमीन वारन जे इबादत खां भली मशरक का मगरब ताईं शिमाल का जुनूब ताईं एड़ी इबादत जो को भी न करे सके न हिंदुस्तान वारो न ईरान वारो न अफगानिस्तान वारो न लाहौर वारो न मक्के वारो न मदीने वारो को भी एड़ी इबादत न करे सके सभिनि खां मुंहिंजी इबादत निराली हुजे जेकॾहिं मां एड़ी न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे तलाक एड़ी इबादत न करे सघयुसि त मुंहिंजे ज़ाल खे चई त वेठो अची फाथो नफल पढ़ा त ॿिया भी पढ़ंदा रोज़ा रखा त ॿिया भी रखंदा क़ुरान पढ़ा त ॿिया भी पढ़ंदा हाओ या न हिन शर्त कहिड़ो का अहिड़ी इबादत जो ॿियो को हाणे ज़ाल पई वञेसि अची फाथो मौलविन ॾे वियो हर को चवे तलाक पइजी वेंदई बचंदई कोन हलदे हलदे रुलदे रुलदे हिकिड़ो माण्हू थो चवे तुंहिंजो मसइलो हल कोन थींदो जे मसइलो हल थींदो त इमाम आज़म अबू हनीफे वटि थींदो हलियो वन कूफे जे मदरसे में इमाम साहब जे कदमन ते वञी पओ उनखे अर्ज़ कर तो जो मसइलो हल कंदो इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मसइलो ॿुधाई पाण फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे का 5 मिंट जो कमु आहे तुंहिंजो कमु थी वेंदो आसमान किरी पियो पर फरमाइनि था आसमान मुलनि ते किरियो असां ते कोन किरियो इनखे बेसमझ फतवाऊं था ॾियनि पिया हाणे हीअं कयो छा कयो क़िबला तो छा चयो आहे जे मां चयो आहे त अहिड़ी इबादत जो रूह ज़मीन जो को बि माण्हू उन में भाईवार न हुजे बस मूं अकेले जी हुजे नफल में नफल पढ़ण वारा कुरान में कुरान पढ़ण वारा बे हर कम में हूंदा इमाम साहब फरमाइनि था आसान तरीक़ो आहे मां हाकिम खे चवां थो काबो खाली कराए बैतुल्लाह मां माण्हू कढी छॾे तूं रूह ज़मीन ते काबो हिकिड़ो ॾिसंदे ॿियो आहे कोन तंहिंजे करे अकेलो तूं तवाफ़ कर तोसां को भाईवार कोन हूंदो तुंहिंजे ज़ाल खे तलाक कान पवंदी जो शर्त पूरो थी वेंदो एड़ी इबादत कंदे जो को भी तोसां भाईवार कोने को काबो खाली करायो वियो आहे अकेले खे तवाफ़ करायो वियो आहे को भी हिन सां भाईवार कोने इमाम साहब फरमाए तो शर्त लभियो ज़ालत वारी बची वई उन जा अदा इहो आहे असांजो इमाम अबू हनीफो जंहिंखे मुहम्मद करीम जूं हज़ारे हदीसूं यादि हो चवंदो हो जेकॾहिं मुंहिंजो कौल तव्हां ॾिसो ऐं मुक़ाबले में हुज़ूर जी हदीस अचे त मुंहिंजो कौल भित ते हणी छॾिजो पर मुंहिंजे रसूल जे हदीस खे अहमियत ॾिजो जो सभिनी खां वधीक मुंहिंजे मुहम्मद रसूलुल्लाह जो फरमान आहे दुआ कर असां तव्हांखे ख़ुदा ताला सचो हनफी बनाए इमाम आज़म जो उम्मती इमाम आज़म जो मुरीद बनाए रसूलुल्लाह जो उम्मती बनाए इमाम आज़म जो मुक़ल्लिद बनाए इमाम आज़म जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि के अल्लाह पाक जल जलालु मनवालु सन 80 हिजरी में दुनिया में आंदो आ जरी महबूब पाक जे हिजरत के 80 साल गुजरी विया सन 80 हिजरी में जाओ आ 150 हिजरी में इमाम साहब वफात कई आ अल्लाह ताला शल एड़े प्यारे बुजुर्ग जी क़यामत में असा के दामन नसीब फरमाए
वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना